बाबे सॾी कोन कयो, लॻे तो ॾिठो कोन हूंदई। हा पुट, हाँ सगो दुश्मन थो रहियांसि, वरी थो वञासि। हल रे मवाली, तू जो अॼु दाणो पाणी हितां ख़तम आदा, हलणो पवंदो। ओ पुट मवाली, ओ पुट मवाली, ओ पुट मवाली, मवाली। ईंदो ज़रूर पोयां ईंदो, आख़िर पीउ आहे मुंहिंजो। कोन आयो छा? हाँ बि पकाई मोट कर पकाई, थियई ॾाढी बेइज़ती। हो घोबा तो आख़िर जहिड़ो ज़िद्दीरो माया मुंहिंजो पीउ घटि ज़िद्दीरो हूंदो। हाणे राति बि गुज़ार घिटनि में त कुता मुंहुं चटिनी मर। बाबा गोबा तूं न हिन महिल छा करे वरी आयो हुई? फिरियो गिरियो वरी मुंहिंजे अॻियां बीठो हुई, मूंखे ॼण त मूंखे वणी ॿुधो। पुट मवाली, मूंसां साण हल, मां तोखां सवा उगरा ख़्वाब थो ॾिसां। बाबा ये उगरा ख़्वाब न हूंदई, बाक़ी यो कमरे वारी अलमारी आहे न, उन में जेको शीशो लॻल आहे उन में ओचितो पंहिंजो बूथ ॾिठो हूंदई। यार जीअं तूं चईं ईअं हूंदो, पर वापसि हल यार। मां कोन हलंदुसि, रोज़ फशरी थो करीं। अरे अच्छी दाढ़ी वारे पीउ खे परेशान न कर पुट, वापसि हल बचा, वापसि हल। मरंदो मरी वेंदे, घर कोन हलंदुसि। ॾाढो ज़िदीरो आहीं, वञी धूड़ पाए। ओ बाबा, तुंहिंजी अच्छी दाढ़ी जो ख़्यालु कयां थो, खणी मिसाल अॼु मां तो कावर झकी थो कयां, तोसां गॾु हलां थो, पर इहो पंहिंजो अॻिते मूंसां फचरी न करे, मूंखे ॾोकड़ ॾिजांइ 50। पैसा जाए थो, बाक़ी नखरा न कजां। कोन नथो कयां नखरा। हाणे हलो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।